अस्सलाम वालेकुम। मैं सिटी में वाला मौजूद किसो एहसान भलाई नसीब बाग अकुल मसरूर शाद आबाद। पाठ नंबर 81। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिता उन मरऊ न खाधो हुयो उतां हथ मुबारक मलियईं त इहो तमामु गोश्त ऐं ऐज़ा बदस्तूर मुकमल थी विया। फरमायो इहो मौजूदो तो ॾिठो। उन चयो इहो ख़्यालु ही बि ख़्यालु ऐं वहम महलूम थिए थो, मूंखे यकीन कोन्हे। वरी फरमायो ए जबरील अलैहिस्सलाम इहो माल जेको इन दुश्मन हक़ सां घर में दफ़न कयो आहे खणी अच। शायदि ही ईमान आणे नागा उहे अशरफियूं ऐं उहे अशरफियुनि जूं ठेलियूं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि खणी हाज़िर थियो। ठेलियूं सभु ओतिरियूं हुयूं जेतिरियूं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॿुधायूं हुयूं। उहे हिकु ठेली चई हीअ ठेली फलाणे शख़्स जी आहे, सॾु करियो हुनखे। उहो मर्द आयो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उहा ठेली उनखे ॾिनी ऐं फरमायो हीउ माल तुंहिंजो आहे। अबू जहल ख़यानत कई, अहिड़ी तरह हिकु हिकु ठेली कंडो उनजे मालिक खे ॾींदो रहियो एसी ताईं जो उहे सभई माल असबाब वापसि करे छॾियो। अबू जहल हैरत में हुयो ऐं रुसवा थी रहियो हुयो। बाक़ी 300 अशरफियूं अबू जहल जूं रहिजी वियूं। त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त ईमान आण त ही अशरफियूं खणी सघे ऐं ख़ुदा तोखे हिन माल में एतिरे क़दुरु बरकत ॾींदो जो सभई कुरैशन खां मालदार थी वेंदे ऐं तोखे उन्हनि सभिनी ते अमीर बणाए छॾींदुसि। अबू जहल चयो ईमान त कोन आणींदुसि, लेकिन पर पंहिंजो माल वठंदुसि। जॾहिं संदसि हथ माल खणण लाइ वधायो त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुर्ग खे आवाज़ ॾिनो, खण हिन जो हथु उन थेलीअ तां न पहुचे। इहो ॿुधंदे ई इहो मुर्ग बक़ुदरत इलाही चपटियो ऐं संदसि चंगल सां अबू जहल खे झले हवा में मथे बुलंद कयो ऐं उनखे खणी वञी संदसि घर जे छित ते छॾे आयो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इहो माल फुकरा ऐं मोमिननि में तक़सीम करे छॾियो। हज़रत अली अलैहिस्सलाम जिन संदसि असहाबनि खे फरमायो इहो मौजूदो जंहिंखे ख़ुदा अबू जहल लाइ ज़ाहिर कयो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जिन ते 18 रमज़ान मुबारक जे महीने ज़बूर नाज़िल थियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन ते 6 रमज़ान मुबारक महीने तौरेत नाज़िल थियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन ते 12 रमज़ान मुबारक महीने इंजील नाज़िल थियो। ऐं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते 23 रमज़ान मुबारक जे महीने में क़ुरान पाक नाज़िल थियो। सिपारो 9 सूरह तौबा आयत नंबर 66-67। मुनाफ़िक़ मर्द ऐं मुनाफ़िक़ औरतूं हिक ॿिए मां यानी हिकिड़े दीन ते आहिनि। बुराईअ में कुफ़र जो हुकुम कनि था ऐं नेकी ऐं ईमान खां रोकीनि था ऐं ख़ैर ख़ैरात ॾियण खां पंहिंजनि हथनि खे रोकीनि था। सिपारो नंबर 9